अस्सलाम वालेकुम। धरती न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। हुकूमत जो अपोजिशन लीडर ऐं पीपल्स पार्टी सां राब्तो तहरीक इंसाफ़ ॾखण पंजाब सूबे बाबति कानून साज़ी लाइ शहबाज शरीफ़ ऐं बिलाल भुट्टो ज़रदारी खां मदद घुरी वरिती। शाह महमूद कुरैशी ॾखण पंजाब सूबे लाइ आइनी तरमीम ते पार्लियामेंटी अॻवाननि खे दावत ॾेई छॾी। परॾेही वज़ीर शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो खे ख़त मोकिले छॾिया। ॾखण पंजाब सूबे लाइ पार्लियामेंट जी ख़ासि कमेटीअ लाइ नाला घुरी वरिता आहिनि। शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त क़ौमी अहमियत वारे मामले ते हू सहकार जो मुंतज़िर आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में अॻूणे जज राणा शमीम खिलाफ़ तौहीन अदालत केस जी ॿुधणी। राणा शमीम ते फर्द जुर्म लागू। चीफ जस्टिस अतर मिनल्ला केस जी कार्रवाई हलाईंदे अॼु फर्द जुर्म लागू न करण वारी राणा शमीम जी सज़ा रद्द करे छॾी। फर्द जुर्म में राणा शमीम ते इल्ज़ाम वढियो वियो त हुन अदालत खे स्कैंडलाइज़ करण जी कोशिश कई ऐं पंहिंजे कंडक्ट सां अल्तवा में पियल केस ते असरअंदाज़ थियण जी कोशिश कई। राणा शमीम ॾोह मञण खां इनकार कंदे चयो त फर्द जुर्म में कुझु शयूं मञण जोॻियूं ऐं कुझु न मञण जोॻियूं आहिनि। मथे सी फर्द जुर्म लागू कयो वियो आहे। सांस अहिड़ी ज़्यादती न थियणु घुरिजे। अदालत सोचे छॾियो आहे त पोइ खेसि अॼु ई सज़ा ॿुधाई वञे। हू हर हफ़्ते कराची खां ईंदो आहे, जंहिं ते चीफ जस्टिस अतर मिनल्ला चयो त खेसि अचणो पवंदो। मथसि फर्द जुर्म लागू थी चुकी आहे। अदालत साफ़िन ते फर्द जुर्म लागू न थिए करे केस जी ॿुधणी 15 फरवरी ताईं मुलतवी। सारा गिल मुखनिसिन जहिड़ी मज़लूम तबके जी इज़त में इज़ाफ़ो कयो। पाकिस्तान जे पहिरीं मुखनिसा डॉक्टर सारा गिल तारीख़ सरजी आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त पीपल्स पार्टी पाकिस्तान जी वाहिद सियासी पार्टी आहे जंहिं मुखनिसन खे नुमाइंदगी जो हक़ ॾिनो आहे। हर यूसी में संदन लाइ हिक सीट मख़सूस कई ऐं सरकारी नौकरियुनि में बि संदन लाइ अधु सैकड़ो कोटा रखी। डॉक्टर सारा गिल सां फ़ोन ते ॻाल्हाईंदे सईद गनी चयो आहे त मुआशिरो मुखनिसन खे इहा अहमियत न ॾिनी जेका हू लहणनि। पंजाब हुकूमत मरीज़ साले जी जांच कमेटीअ जी सिफ़ारिश जी मंज़ूरी ॾेई छॾी। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार पारां लाॻापियल खातनि खे सिफ़ारिश जी रोशनी में क़दम खणण जो हुकुम। ज़रिए मूजिब मकानी चूंडुनि खां पोइ ईंदड़ साल में मरीअ खे बाक़ाइदा तौर ते ज़िले जो दर्जो ॾिनो वेंदो। मरीअ में मौसमियात खाते जी ऑफिस काइम करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। इस्लामाबाद हाई कोर्ट वज़ीर आज़म इमरान ख़ान जे बयान ते मुस्लिम लीग नून जे अॻवान ख्वाजा आसिफ खे जरह जो हक़ ॾेई छॾियो। चीफ जस्टिस अतर मिनल्ला पारां केस जी ॿुधणी। अदालत इमरान ख़ान जे बयान ते ख्वाजा आसिफ जी जरह जो हक़ ख़त्म करण जे फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त मंज़ूर करे छॾी। चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स ॾींदे चयो त हू ट्रायल कोर्ट खे 2 महीननि में फ़ैसिलो करण जो चई था छॾनि। अदालत हुकुम जारी कयो त केस रोज़ाना जी बुनियाद ते ॿुधी मुक़रर वक़्त में उन जो फ़ैसिलो कयो वञे। लाहौर जी एहतसाब अदालत में रमज़ान शुगर मिल्स रेफरेंस जी ॿुधणी। हमजा शहबाज अदालत में पेश। हमजा शहबाज जी देर सां पहुचण ते अदालत पारां गौर जो इज़हार। हमजा शहबाज अदालत खे ॿुधायो त हू कोर्ट नंबर 2 में हुयो। खेसि अदालत जो एहतराम आहे। 2 साल जेल में रहियो आहे। हू पंहिंजी बरियत जी दरख़्वास्त वापसि वठणु चाहे थो ऐं नई तरमीमी ऑर्डिनेंस मां फ़ाइदो हासिल करणु नथो चाहे। अदालत दरख़्वास्त वापसि वठण जी बुनियाद ते बरियत जी दरख़्वास्त घुराए छॾी।
5 मरीज़ हयाती विञाए वेठा। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि में कोरोना जी वधीक 6,808 केसनि जी तस्दीक थी। हाकारी केसनि जी शरह 11.55% ताईं पहुची वई। सॼे मुल्क में 918 मरीज़नि जी हालत गणितीअ जोगी। कराची में कोरोना केसनि जी शरह 41% ताईं पहुची वई। 24 कलाकनि अंदरि 3,149 नवनि केस साम्हूं अची विया। कराची जे दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत 3 ॿारनि जे क़त्ल केस में जवाबदार खे 4 भेरा मौत जी सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदार मनान उर्फ़ बंगाली ते $1 लख ॾंड बि बढ़ियो वियो। अदालत शक जो फ़ाइदो ॾींदे ॿिनि जवाबदारनि आसिफ ऐं यूसुफ खे बरी करे छॾियो। राधन भरसा नामालूम नारी जो पलाल मां लाश हथ। कोठी खोखर में नौजवान नारी जो पलाल में लाश हथ। पेर ॿधल लाश मिलियो आहे। सुञाणप न थी आहे। नारीअ जो मढ़ मेहर इस्पताल मुंतक़िल। डॉक्टरनि मूजिबि नारीअ खे रह सां घुटो ॾेई क़त्ल कयो वियो आहे। हैदराबाद में एंटी नार्कोटिक्स फोर्स जी कार्रवाई। 2 जवाबदार गिरफ्तार करे वटा आहिनि। 3.5 मण चर्स हथ करण जी दावा। खटड़ी बाईपास ते पुलिस कार्रवाई कंदे जवाबदार गुलाम रसूल खे गिरफ्तार करे वरितो। जवाबदार वटा 90 किलो चर्स हथ करण जी दावा। ॿी कार्रवाई में हाला नाके वटा मीर मोहम्मद खे गिरफ्तार करे वटा आहिनि। 51 किलो चर्स हथ करण जी दावा। एंटी नार्कोटिक्स फोर्स जो चवणु आहे त ॿिन्ही जवाबदारनि जो तालुक़ बैनल सूबाई गिरोह सां आहे। संदन कब्ज़े मां कारूं बि हथ कई वयूं आहिनि। واخلا باچا خانه د خوشحال د کور قلنګ ملنګ سوی کفن کې تالا درزستا پشان ملنګ ملنګ واخلا باچا خانه د خوشحال د کور قلنګ ملنګ अहिंसा ऐं अदम तशद्दुद जे प्रचारक पश्तून कौम परस्त सियासी अॻवान ख़ान गफ़ार ख़ान उर्फ़ बाचा ख़ान जे विछोड़े खे अॼु 34 वरह विहामी विया। अदम तशद्दुद जे फ़लसफ़े जो प्रचारक बाचा ख़ान सॼी हयाती अहिंसा जो हामी रहियो। बाचा ख़ान सुर्ख़पोश तहरीक जो नाले सां मशहूर ख़ुदाई ख़िदमतगार तहरीक हलाई। अमन जे नोबल इनाम लाइ बि नामज़द थियो। 60 ऐं 70 जो ॾहाको क़ैद में जलावतनी में काटी आई। वसियत मूजिबि खेसि जलालाबाद अफगानिस्तान में दफ़न कयो वियो। मौसमियात खाते पारां मुल्क में अॼु खां 3 ॾींहनि ताईं तेज़ बरसात जी अॻकथी। मरीअ में सख़्त बर्फ़बारी जो अलर्ट जारी। मौसमियात खाते मूजिबि अॼु शाम इस्लामाबाद कोहमरी में ऐं कश्मीर समेत उत्तर इलाइक़नि में तेज़ बरसात जो इम्कान आहे। तेज़ हवा ऐं गजगोड़ सां बरसात ऐं बर्फ़बारी बि थी सघे थी। सयाहनि खे मुहतात रहण जी हिदायत। बरसात सबबि फ़सुलनि खे फ़ाइदो थी सघे थो। अफगानिस्तान जे गादी वारे शहर काबुल में हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान एथलीट क़त्ल। मुर्तज़ा इब्राहिम नेशनल बॉक्सिंग टीम जो मेंबर हुयो। संदसि घर भातियुनि जो चवणु आहे त मुर्तज़ा खे हथियारबंद फौरन फायरिंग करे क़त्ल कयो आहे। The corporation won't stop until it has you. The only chance is to stop seeing the girl. If I can't stay away from her, then you'll die. There isn't much time. You're deteriorating quickly.
people are very dangerous. You should look away. Everything's okay. I'm with you. हॉलीवुड जी नई साइंस फिक्शन थ्रिलर मूवी एक्सपायर्ड जो ऑफिशियल ट्रेलर रिलीज़ थी वियो आहे। मुस्तक़िल जे हांगकांग में हिकु नौजवान कातिल जेक जी कहाणी ते ॿधल मूवी में मुख्य किरदारु रियान क्वांटेन निभायो आहे। जोलिन निगोविन पिण फिल्म में अदाकारी जा जौहर ॾेखारिया आहिनि।